वेलकम बैक नाज़रीन। ट्रांसमिशन जारी है। मुख्तलिफ सवाल आहिनि, कुछ अवाम जा सवाल आहिनि, कुछ असांजा हिक ॿिए जा सवाल। ज़ोएब ज़रदारी साहब असां सां स्टूडियो में मौजूद आहिनि। ज़ोएब काका असां सां इक़्तिसादी माहिर आहिनि जेके असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि। जॾहिं त आबादगार अॻवान आहिनि अली नवाज़ शाह साहब असां सां मौजूद आहिनि। महमूद नवाज़ शाह साहब मौजूद आहिनि। ज़ोएब साहब, तो मां तव्हां खां हिते सवाल कंदुमि, छा था सम्झो ही जेको बजट सिंध समेत सॼे मुल्क में जेको गुज़िरियल साल ॿोॾ ऐं बरसातुनि वारी सूरत हाल जेका रही आहे, मुल्की मईशत खे तमामु घणो जेको थो इहो नुक़सानु पहुतो आहे, छा था सम्झो मुल्की बहितरी लाइ तव्हांजी नज़र में कहिड़ियूं तजवीज़ूं आहिनि? ॾिसो, हाणे तव्हां मुल्की लेवल जो त मामला आहिनि त ज़ाहिर आहे ॾिसो हिन वक़्तु ॾाढे क्राइसिस मां पाकिस्तानी मईशत जेतिरो हिन वक़्तु दबाव जो शिकार आहे शायदि वेझे माज़ी में न रही हुजे। ऐं वज़ीर आज़म साहब या वफ़ाक़ी हुकूमत साहब बार बार इहो त आसिरो ॾियनि था त भई IMF सां प्रोग्राम बसि बहाल थी वेंदो। जीअं गुज़िरियल ॾींहुं बि वज़ीर आज़म चयो पिए त भई तक़रीबन शयूं फाइनल थी चुकियूं आहिनि, पर जेसीं ताईं जेकॾहिं पाण वटि IMF जो प्रोग्राम बहाल नथो थिए त इन प्रेशर में त पाण पंहिंजी मईशत ज़रूरु रहंदी। चैलेंजिस त ज़ाहिर आहे तमामु घणा आहिनि। उहे सियासी चैलेंजिस जेके आहिनि मुंहिंजे ख़्याल में उहे तमामु घणा आहिनि जेके जिन सां रिलेटेड आहिनि असांजा बाक़ी इशूज़। मुआशी चैलेंजिस, ॿिया जेके क़ौमी सलामती जा चैलेंजिस या जेके लॉ एंड ऑर्डर जा चैलेंजिस, उहे सॼा पॉलिटिकल चैलेंजिस सां कनेक्टेड आहिनि। त हिन वक़्तु हिन साल त सभ खां वॾो जेको पाकिस्तान खे चैलेंज आहे उहो पॉलिटिकल जो जेको क्राइसिस आहे। त पॉलिटिकल क्राइसिस मां पाण असां कीअं था निकिरूं, इलेक्शन्स छा वक़्त ते थियनि था नथा थियनि, ऐं सूरत हाल जेका आहे कहिड़े पासे वञे थी। ऐं त मुंहिंजे ख़्याल में हिन दफ़े ही जेका हाणे बजट ॿिन्ही हुकूमतनि पेश कई आहे, हाणे कुझु ॾींहंनि जूं महिमान आहिनि ॿई हुकूमतूं। अगस्त जे महीने में ही हुकूमतूं ख़तमु थी वेंदियूं ऐं हे जून जो सॼो महीनो जेको आहे उहो बजट ते बहस में गुज़रंदो ऐं जून जे आख़िरी ॾींहंनि में इहा बजट वञी पास थींदी। त अहिड़ी सॼी सूरत हाल में मुंहिंजे ख़्याल में हाणे ही नई जेका हुकूमत ईंदी, जेकॾहिं इलेक्शन वक़्त ते थियनि था, त पोइ हाणे इन बजट खे अॻिते खणी वञणु नई हुकूमत जी ज़िम्मेवारी हूंदी। उहा सिंध में त मूंखे कोन थो लॻे त काॾी का वॾी एतिरी जल्दी तब्दीली अची वञे, पर वफ़ाक़ में इहो फिक्स कोन्हे त केरु हुकूमत ठाहिण पियो वञे। त मुंहिंजे ख़्याल में उन जे लाइ वॾो चैलेंज ज़रूरु हूंदो त उहा इन सॼी शयुनि ते इम्प्लीमेंट कीअं थी करे ऐं इन बजट खे अॻिते कीअं वठी वञे सघे थी। मुंहिंजे ख़्याल में फ़िलहाल हे हुकूमत जेको आहे सो बजट ही महीनो बजट ते बहस में गुज़ारींदी ऐं बाक़ी उनखां पोइ 1.5 महीनो बचंदो ऐं उनखां पोइ हुकूमत हली वेंदी। तंहिंजे करे ज़िम्मेवारी जेका हूंदी उहा ईंदड़ हुकूमत ते हूंदी। ज़ोहेब काका साहब बि असां सां लाइन ते मौजूद आहिनि। ज़ोहेब, मां तव्हांखे हिकु सवाल पुछंदुमि कि छा था सम्झो हुकूमत पारां जेके बैंक ट्रांज़ेक्शन जे ऐं लग्ज़री गाॾियुनि ते जेको टैक्स वधाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, इन क़दम खे तव्हां कीअं था ॾिसो? जी ज़ोहेब, तव्हां मूंखे ॿुधी सघो था? नाज़रीन, कोशिशि कंदासीं राब्तो असांजो बहाल थी वञे। ज़ोहेब सां राब्तो असांजो मुनक़ता थी वियो आहे। इन हवाले सां ॻाल्हियूं नाज़रीन खोड़ सारियूं आहिनि। फाइनेंस शोबे जी जेकॾहिं तरक़ियाती रिथाउनि लाइ जेकॾहिं ॻाल्हि कयूं त 4 अरब 17 करोड़ रुपया जेके आहिनि उहे मुख़्तस कया विया आहिनि। इन ई हवाले सां नाज़रीन मुख़्तलिफ़ बजट आहिनि। जीअं ख़ुराक जी ॻाल्हि कजे त ख़ुराक खाते जी तरक़ियाती स्कीमुनि लाइ 29 करोड़ 28 अरब रुपया जेके रखिया विया आहिनि। ॿेला ऐं झंगली जीवत शोबे जी तरक़ियाती रिथाउनि लाइ 2 अरब रुपया 4 रुपया जेके ॿुधाए वञे पियो त मुख़्तस कया विया आहिनि। जी शाह साहब, शाह साहब तव्हां खां तइलीम जे शोबे जे हवाले सां जेके आहिनि बजट में जेके शयूं रखियूं आहिनि उन ते पुछंदुसि, छाकाणि त तइलीम वारो सेगमेंट तमामु ज़रूरी आहे तरक़ी जे लाइ ऐं सुधारनि जे लाइ। त तइलीम जी जेका तरक़ियाती बजट आहे उहा 45 अरब रुपया रखी वई आहे। उनमें स्कूल एजुकेशन जे तरक़ियाती जेका बजट आहे उहा 27 अरब रुपया आहे। कॉलेज एजुकेशन लाइ 6 अरब 50 करोड़ रुपया। स्टेवटा जेको तरबियत जे हवाले सां तमामु हिकिड़ो वॾो इदारो आहे, उनखे 1 अरब 50 करोड़ रुपया ॾिना वेंदा। यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स खे 6 अरब 71 करोड़ रुपया ॾिना वेंदा। तव्हां सम्झो था त तालीम जे इन शोबे खे तरक़ी वठाइण जे लाइ संजीदगी सां सिंध हुकूमत इन बजट खे तयारु कयो आहे। साईं, इहो आउं कोन थो चवां। मुस्लिम लीग नून जो एक्स मिनिस्टर ऑफ फाइनेंस जो चवणु इहो आहे पाकिस्तान जी एजुकेशन जे बारे में त आगा खान बोर्ड जेको इम्तिहान वरितो हो त उन में पंहिंजे मुल्क जा जिन माण्हुनि जेके ॿियनि बोर्ड्स में वेहनि था, अनफॉर्चुनेटली 34-35% माण्हू सिर्फ़ु पास करे सघिया। हाणे पाण पंहिंजे सिंध जे अचूं था कारकर्दगी ते त हींअर CSS जा इम्तिहान पूरा थिया आहिनि त तव्हां ॾिसो त हुन में टॉप 3 पोज़ीशन्स में सिंध जो हिसो न आहे। इहो कंपेटिटिव इम्तिहान आहे जेको पूरे मुल्क जे बुनियाद ते थिए थो। हाणे अची वियासीं टेक्निकल एजुकेशन ते ऐं इन क़िस्म जी ॻाल्हियुनि ते। तव्हां ॾिसो त
सी पैक ऐं इन में यूजुअली ह्यूमन रिसोर्सिस जेके आहिनि सभु ॿाहिरां था अचनि। अॼु बि थर में अगरि कोयले जूं लॻियलूं आहिनि खाणूं त उते तव्हां वञी ॾिसो त जेके अलावा लेबर जे मोस्ट ऑफ द टेक्निकल एक्सपर्टीज़ ऐं जेके कम आहिनि से यूजुअली ॿाहिरनि सूबनि जा माण्हू कनि पिया, अगरि चाइनीज़ न पिया कनि त मुंहिंजे ख़्याल में असां पैसनि जी एलोकेशन बिस्मिल्लाह थियणु खपे, तमामु ज़रूरी आहे, ज़रूरु थियणु खपे, पर जेको उन मां माण्हू निकिरनि पिया, असांजा ॿार निकिरनि पिया, जेके नौजवान जिन खे सुभाणे असांजे मुल्क खे संभालणो आहे, उन्हनि खे जेसीं असां बैन अल-अक़वामी स्टैंडर्ड्स ते अची बेंचमार्क करे न कंदासीं त असां किथे पहुची न सघंदासीं। आउं तव्हांखे थोरो मिसाल ॿुधायां हिंदुस्तान जो। हिंदुस्तान मां जेके IIT जा या माण्हू जेके लेट 90s ऐं अर्ली 2000s में विया हुआ, उहे काफ़ी कॉर्पोरेशन्स जा हींअर हेड आहिनि। गूगल हुजे, कंहिं ज़माने में ट्विटर, माइक्रोसॉफ्ट, इन्हनि में मेन जाइनि ते तव्हांजा माण्हू जेके आहिनि से इहे इंडियन IT स्पेशलिस्ट आहिनि जेके उते अची विया आहिनि, छो जो बेसिस ऑफ एजुकेशन तमामु सुठो। उन कंपैरेटिवली तव्हां अगरि कंहिं मूंखे पाकिस्तानी नालो ॿुधाए छॾियो त उहो बि माण्हू ॾिसी वठे। सो आई थिंक असांजी एजुकेशन में एलोकेशन जा इशूज़ मुंहिंजे ख़्याल में हूंदा, पर उन खां वधीक असांखे क्वालिटेटिव वॾा इशूज़ आहिनि जेके असांखे चैलेंजिस आहिनि, जिन चैलेंजिस खे असांखे मुंहुं ॾियण लाइ ज़रूरु कोशिशि करणु खपे। इहो बि ज़हन में रखणु खपे त असां वटि यंग पॉपुलेशन जो रेशो दुनिया में हाईएस्ट आहे, इंक्लूडिंग रीजन में बि असां वटि जेको आहे सो वन ऑफ द हाईएस्ट आहे। इन्हनि खे जे असां टेक्निकल एजुकेशन, सुठी एजुकेशन, इहे शयूं न ॾींदासीं त इहे सभु माण्हू किथे एम्प्लॉय कंदा ऐं किथे कमु करे सघंदा ऐं पंहिंजे मुल्क जो हिसो थी सघंदा। सो असां इहा शइ रियलाइज़ न कई आहे असां लाइ ह्यूमन रिसोर्स इफ इट इज़ अ मैटर ऑफ स्ट्रेंथ या असांजी मैटर ऑफ वीकनेस आहे। सो दुनिया त ह्यूमन रिसोर्सिस सां ई तरक़ी कई आहे ऐं असां अनफॉर्चुनेटली उहो जेको खज़ानो आहे असां वटि यंगस्टर्स जो, उन मां असीं घणो फ़ाइदो न वठी सघिया आहियूं। दिस इज़ माय हम्बल ओपिनियन ऑन दिस। सही जी, ज़ोइब साहब आहिनि? जी न, ज़ोइब साहब सां असांजो राब्तो कटिजी वियो आहे, कोशिशि कंदासीं राब्तो असांजो बहाल थी वञे। अच्छा शाह साहब, पाण वरी जेकॾहिं ADP जी तरफ़ अचूं त हिकिड़ी त सूबाई ADP आहे ऐं ॿियो जेका डिस्ट्रिक्ट ADP आहे, त सूबाई ADP में त 226 अरब रुपया रखिया अथनि ऐं ज़िले जेका ADP आहे उहे 20 अरब रुपया उन में रखिया विया आहिनि। त तव्हां हिकु त ॿियो त लोकल गवर्नमेंट जो सिस्टम बची वियो आहे ऐं हिन महीने जे आख़िर ताईं उहे चेयरमैन मेयर उहे बि फंक्शनल थी वेंदा, पंहिंजो कमु कंदा, त तव्हां सम्झो था त जेका हीअ ADP आहे ऐं उनखां पोइ जेको ही सॼो जेको सिस्टम आहे, छाकाणि त असां वटि तरक़ियाती रिथाउनि जी ज़रूरत इन करे बि आहे त छाकाणि जिन बि इलाइक़नि में ॿोॾि आई हुई उते इंफ्रास्ट्रक्चर तबाह थी चुको आहे। त 226 अरब रुपयनि जी ADP सूबाई ADP ऐं 20 अरब रुपयनि जी ज़िले ADP काफ़ी हूंदी हिन साल में, पाण काफ़ी शयूं जेके आहिनि से बहितर करे वञनि। साईं ॾिसो, कमु जेको करिणो आहे न सो ज़िले हुकूमतनि खे करिणो आहे। इहो ई जमहूरियत जो हिसाब सां जेके दुनिया में सरकारूं ठहियलूं आहिनि उन में डेवलपमेंट जो कमु जेके आहिनि से लोकल गवर्नमेंट्स कराईंदियूं आहिनि। हाणे तव्हां ॿुधायो पिया पाण त 20 बिलियन रुपीस सभई ज़िले सरकारनि खे जॾहिं ॾिनो वेंदो, ॿियो सॼो जेको PSDP जो प्रोग्राम आहे उहो केरु ख़र्चु कंदो? त इन जो मतिलबु त उहे ज़िले गवर्नमेंट कोन कंदियूं त असां खां वधीक तजुर्बेकार दाना माण्हू आहिनि जेके मुल्क खे रन कनि था ऐं सम्झनि था। असांजे त ख़्याल में इहो कमु ज़िले सरकारनि जो आहे, हरे हरे करे डिवॉल्व करे ॾिनो वञे डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट्स खे त उहे पंहिंजे डिस्ट्रिक्ट खे डेवलपमेंट जो कमु कनि। असां इन करे पास्ट में जॾहिं पाणी एक्यूमुलेट थी ज़िलनि में बीह रहियो हो तॾहिं बि असां गुज़ारिश इहा कई हुई त डिस्ट्रिक्ट वाइज़ पाणी जे एवैक्यूएशन जो जेसी को कमु न थींदो तेसी पाणी एक्यूमुलेट थी किथे घटि किथे वधि बीह रहंदो ऐं उहो पाणी केॾांहुं निकिरंदो कोन को। सो ज़रूरत इन शइ जी आहे त उहो डिस्ट्रिक्ट में माण्हू जेके देह ताईं इलेक्टेड माण्हू मौजूदु आहिनि असांजे लोकल कानून जे हिसाब सां ऐं असांजे जमहूरी निज़ाम जे हिसाब सां, त जे देह ताईं माण्हू मौजूदु आहिनि त मुंहिंजे ख़्याल में उन देह जे माण्हुनि खे वधीक रिसोर्सिस प्रोवाइड कया वञनि त उहे मुल्क जी तरक़ी, सूबे जी तरक़ी में वधीक हिसो पंहिंजो ॾेई सघनि। पर अनफॉर्चुनेटली पाण वटि घणियूं एलोकेशन्स ऐं घणा जेके ख़र्च आहिनि से टॉप खां थियनि था, उते ई एलोकेशन थियनि थियूं, उते ई घणा ख़र्च जेके आहिनि उन हिसाब सां थियनि था।
ठीक है शाह साहब, वॾी महिरबानी तव्हां वक़्तु ॾिनो असांखे। जी ज़ोइब साहब, महबूब शेख इक़्तिसादी माहिर आहिनि, उहे असां सां लाइन ते मौजूदु आहिनि, जॉइन करे चुका आहिनि। उन्हनि खां बि असां ज़ाहिर सी ॻाल्हि इन जे हवाले सां सवाल कंदासीं। महबूब शेख साहब, अस्सलाम वालेकुम। शायदि राब्तो असांजो मुनक़ित थी वियो। ज़ोइब साहब, मां तव्हां खां ज़ोइब साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर, छा था ॾिसो, बजट पेश कई वई आहे, गुज़िरियल ॾींहुं जेका वफ़ाक़ी हुकूमत पेश कई बजट, अॼु जेकी बजट पेश कई वई आहे सिंध हुकूमत पारां, इन खे तव्हां कीअं था ॾिसो? साईं, ॻाल्हि इहा आहे त जेके मुल्की हालात आहिनि उन खे ॾिसी करे नज़र मां इन ॻाल्हि ते सोचिजे थो त मजमूई तौर ते बजट त चङी आहे, पर जेका फेवर जेका आहे सरकारी मुलाज़िमनि खे कई वई आहे, उन जो अंदाज़ो त कंहिंखे बि शायदि न हुजे। उन्हनि जो हक़ हुयो त उन्हनि पघारुनि में इज़ाफ़ो कयो वञे, पर 35% ताईं खणी वञनि मौजूदा हालात में, इहो काफ़ी जेको आहे सो ॻाल्हि सोचण जहिड़ी आहे। जॾहिं त इन साॻिए ई बजट में जेके माशरे जा ग़रीब तरीन माण्हू आहिनि, मिसकीन माण्हू आहिनि, जंहिंखे असां आम तौर ते चवंदा आहियूं त हिकिड़े वेले जा बि मुहताज आहिनि, उन्हनि जे लाइ कुझु बि प्रोविजन न रखी वई आहे। ॿी ॻाल्हि आहे त 18 तरमीम अची चुकी आहे, जंहिंखे 10 सालनि खां मथे अरसो थियो आहे। उन 18 तरमीम खां पोइ वफ़ाक़ में जेके हींअर महकमा आहिनि, उन्हनि में तक़रीबन 60-65% जेके आहिनि से महकमा सूबनि खे मुंतक़िल थियणा आहिनि। जेकॾहिं उहे सूबनि खे मुंतक़िल कया वञनि त जेका वफ़ाक़ जी जेका हींअर इस्टेब्लिशमेंट लाइ जेका बजट रखियलु आहे, पघारूं ऐं अलाउंसिस ऐं वग़ैरह वग़ैरह वग़ैरह, उन्हनि में तमामु घणी घटिताई अची सघे पई। ऐं 85 खां 90 ताईं वफ़ाक़ी काबीना आहे, जॾहिं त असां वटि जेका आहे 18 तरमीम खां पोइ काबीना जो अंग जेको आहे सो 15-20-25 हुजे, वधि में वधि ॿियो छा, पर उनखे 80-85 रखियो थो वञे। अचूं था सिंध बजट ते, त सिंध हुकूमत जेका तरक़ियाती बजट गुज़िरियल साल ॾिनी हुई, उन खे बि पूरी तरह ख़र्च न करे सघिया। सिंध हुकूमत पघारुनि में इज़ाफ़ो ऐं पेंशन में इज़ाफ़ो साॻियो रखियो आहे, बिल्कुलु जीअं वफ़ाक़ कयो आहे। असां सम्झूं था त जेके पेंशनर आहिनि, उन्हनि खे 17.5% जेको इज़ाफ़ो ॾिनो वियो आहे, उहो गैर मुनासिब आहे ऐं इंसाफ़ वटां न आहे, छो जो ऑफिसरनि जी जेका इज़ाफ़ो कयो आहे, उहो इज़ाफ़ो 17.5 खे डबल करे 35% ॾिनो वियो आहे। त हिननि खे बि त घटि में घटि कोई 25% त ॾिनो वञे हा, त जेके इहे ग़रीब जेके इहे पेंशनर आहिनि, उन्हनि जो को बिलो थिए हा, उन्हनि जो बि को ख़र्च पको निकिरे हा। हाणे हिन साल हिन बजट में 33 करोड़ वफ़ाक़ तरफ़ां सिंध सूबे खे वधीक मिलनि था, जॾहिं त गुज़िरियल साल में ई ख़र्च न करे सघिया आहिनि। त पोइ हींअर सिंध सूबे जो कहिड़ो प्रोग्राम थींदो जो इन खे ख़र्च कनि ऐं इन नमूने सां वरी साॻी ॻाल्हि बीहंदी त ख़र्च न थियो, पैसा बची पिया ऐं लैप्स थी विया। इहे कुझु ॻाल्हियूं हुयूं मुंहिंजे ज़हन में जेके मां शेयर कयूं। अच्छा शेख साहब, हिकिड़ी त तव्हां सां इन ॻाल्हि ते एग्री कजे थो त काफ़ी जेके डिपार्टमेंट्स आहिनि उहे पंहिंजी बजट ख़र्च कोन करे सघिया, ऐं इहो हिन दफ़े कोन थियो आहे, त काफ़ी सालनि खां असां ॾिसंदा पिया अचूं त काफ़ी अहिड़ा डिपार्टमेंट्स आहिनि जिन्हनि जी बजट लैप्स थी वेंदी आहे हली। पर हिन भेरे मजमूई तौर ते जेको पाण खे नज़र अचे थो उहो इहो थो अचे जेका ॿोॾ आई
त ॿोॾि जे करे असां वटि काफ़ी जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे उहो तबाह थी वियो, काफ़ी शयूं जेके आहिनि से अॻिते पोइते थी वियूं, लोकल गवर्नमेंट जो सिस्टम बि अञा ताईं फ़ाल नथी सघियो आहे सही माना में। त इहे सबब आहिनि जो उहा 100% जेका बजट आहे उहा हुते ख़र्च न थी सघी। पर उनजे बावजूदि हिन वक़्तु बि जेका पाण सूरत हाल ॾिसूं था, जेका पघारुनि जे हवाले सां, पेंशन जे हवाले सां जेका वाध आहे, या उन सां गॾोगॾु 58,000 त रुगो नवां उस्ताद भर्ती कया विया आहिनि, ऐं अञा ॿियनि खातनि में जेके नौकरियूं हिन साल में ॾिनियूं आहिनि उहे अलॻि आहिनि, ऐं हाणे जेके ॾिनियूं पियूं वञनि, हाणे 1 खां 4 स्केल जूं जेके नौकरियूं आहिनि उहे त तक़रीबन हर ज़िले में ॾिनियूं पियूं वञनि। त इहा शइ बि त कयूं त पाण वटि जेका अनएम्प्लॉयमेंट हुई उनखे बि त घटाइण जी कोशिशि कई पई वञे, ऐं साॻे वक़्तु ज़ाहिर आहे जेके नयूं जॉब्स आयूं आहिनि, नवां जेके इहे हज़ारे माण्हू मुलाज़िम थिया आहिनि, त इन जो बि भार जेको आहे उहो नाणे ते पवंदो। त इन सूरत हाल खे नज़र में रखी 35% 25,000 ताईं जी जेका उजरत मुंहिंजे ख़्याल में कंहिं हद ताईं त आवाम खे रिलीफ ॾेई सघंदी। साईं, जेके नयूं पोज़ीशन्स क्रिएट कयूं वयूं आहिनि ऐं उहे भर्ती थींदा, इन ॻाल्हि खे त असां एप्रिशिएट कंदासीं त इन में भली जेके बेरोज़गार नौजवान आहिनि उन्हनि खे मौक़ो मिले त उहो अचे ऐं जॉइन कर। पर मूं जेका ॻाल्हि पे कई उहा इहा पे कई, हिकु इहो त जॾहिं सरकारी मुलाज़िमनि में 35% ताईं इज़ाफ़ो थियो पघार में, बिस्मिल्लाह आहे, असां ख़ुशि आहियूं। त पेंशनर्स जो बि त इज़ाफ़ो जेको आहे सो 25% ताईं त करे सघनि पिया न। ऐं ॿी ॻाल्हि आहे त हिन साल 33 करोड़ उमेदु आहे त वफ़ाक़ा सिंध खे वधीक मिलंदा, त उनखे पंहिंजी छा तयारी आहे त उहे इन्हनि पैसनि सभिनी खे ख़र्च करण जी सलाहियत रखनि था। तव्हां ॾिसो था, असीं सभु ॾिसूं था त को बि सेक्रेटरी 3-4 महीननि खां टिके कोन थो पियो कंहिं बि महकमे में, 3-4 महीना थिया वरी सेक्रेटरी तब्दील थियो। त उहे जेके स्कीमूं जेके ठहनि थियूं पियूं, उहे स्कीमूं सभई अध में रुली थी वञनि। तव्हां ॾिसो त केतिरा प्रोजेक्ट जेके रुलिया पिया आहिनि। ताज़ो हिकिड़ी जेका ख़बर तव्हां बि पढ़ी हूंदी त जेका नई जेका पुल थी ठहे पई सिंधूअ ते, उन जे इंजीनियर्स ऐं ठेकेदारनि खे अगवा कयो वियो आहे, त उन करे उहो कमु बंदि करे सभई हलिया विया आहिनि। हाणे हिकु भेरो कमु जेकॾहिं हलंदड़ बंदि थिए थो त वरी उनखे शुरू करण में कई महीना लॻनि था। इहा सूरत हाल जेका आहे सा काफ़ी जाइनि त आहे। जेकॾहिं सिंध खे ॾिसिजे थो त सवें अहिड़ा प्रोजेक्ट मिलंदा जेके अध में रुलिया पिया आहिनि, 8-10 सालनि खां वठी उन्हनि ते उहो कमु अधूरो आहे, पूरो नथो थिए। त आख़िर साॻी हुकूमत आहे जेका 15 सालनि खां आहे, हीअ का नई हुकूमत त कान्हे। इन हुकूमत खे पंहिंजी प्रायोरिटी त वाज़े नमूने करणु खपनि न। इहो हुयो असांजो कंसर्न जेको असां हिते शेयर। पर साॻियो वक़्तु शेख साहब, ट्रांसपोर्ट खाते जी बि पाण ॻाल्हि कंदासीं, ऐं उन अर्बन एरियाज़ में त ट्रांसपोर्टेशन जे हवाले सां ॾाढो ज़बरदस्त हुनजो कमु रहियो आहे। रेड बस जी शुरूआति, जेका औरतुनि लाइ मख़सूस बस उनजी शुरूआति, इलेक्ट्रिक बस जी शुरूआति, हाणे वरी इलेक्ट्रिक टैक्सी हलाइण जो प्लान आहे। त मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं पाण ट्रांसपोर्ट खाते जी कारकर्दगी जो बि जाइज़ो वठूं, हुन ते ॻाल्हायूं, त मुंहिंजे ख़्याल में उनजी परफॉर्मेंस बि काफ़ी हद ताईं जेका असां साराह जोगी आहे। इहे सुठी शयूं आहिनि। इहे ट्रांसपोर्ट में इहे बसियूं आणणु इहा तमामु सुठी शइ आहे, उनजी असां बिल्कुलु तारीफ़ कंदासीं। ऐं जेको सिहत खाते कमु कयो आहे ऐं जेके अवाम खे सहूलियतुनि में इज़ाफ़ो थियो आहे, उहे बि क़ाबिल तारीफ़ आहिनि। पर जेको एजुकेशन वारो सेक्टर आहे, उन में ख़ासि तौर ते जेके ॿाराड़ी जा स्कूल आहिनि ऐं उन्हनि में वरी गर्ल्स वारा आहिनि, उन्हनि में एतिरे क़दुरु जो वॉशरूम जी बि का सहूलियत न आहे, का बाउंड्री न आहे, पाणी पीअण जो इंतज़ाम न आहे, फर्नीचर न आहे। तव्हां ॾिसो त जेको एनरोलमेंट वारो रेशो आहे उहो घटिजी थो वञे। ॿियो, पूरे पाकिस्तान में जेको ड्रॉप आउट रेशो आहे, यानी ॿार स्कूल में दाख़िल त वठनि था, पर प्राइमरी जा 5 दर्जा पास करण खां अॻु में ई निकिरंदा वञनि था, छो जो उनखे उहे उते सहूलियतूं घटि आहिनि। सहूलियतुनि जी ॻाल्हि कयूं था त वधि में वधि हक़ु जेको आहे नियाणियुनि जो आहे,
त जीअं उनखे उन स्कूल में का बाउंड्री वॉल हुजे, का वॉशरूम हुजे, को फर्नीचर हुजे जंहिं ते वेही उहो जेको सो पंहिंजो स्कूल में रिटेन थियनि। उहो रिटेंशन वारो जेको आहे मसइलो उहो सिंध में ॾाढो ॾुखियो आहे। तक़रीबन 50-52% ॿार प्राइमरी में छॾे हलिया था वञनि ऐं टोटल जेको ॿार मथे पढ़ी ऐं यूनिवर्सिटी लेवल ताईं अचे थो उनजो परसेंटेज शायदि 3-4% ताईं आहे। हाणे इहा इंतिहाई गौर तलब शइ आहे त ईअं छो थो थिए। जॾहिं असां वटि पैसा आहिनि, जॾहिं असां वटि उन स्कूल या कॉलेज या डिपार्टमेंट ऑफ एजुकेशन जे डिस्पोज़ल ते बजट आहे त उनखे उन कम लाइ इस्तेमालु कयो वञे न। हींअर बजट में पढ़ियोसीं अॼु। अच्छा छाकाणि त शेख साहब टाइम बि असांजो ख़तमु पियो थिए, पर हिकिड़ी ताईं वरी तव्हांजे गुफ़्तगू मां हिकु ॿियो सवाल मुंहिंजे ज़हन में अची वियो आहे, उहो ॾाढो दिलचस्प आहे ऐं उहो इन करे त सिंध हुकूमत 2-3 सालनि खां इहा दांह कंदी पई अचे त छाकाणि त असां वटि पैसा इन करे लैप्स पिया थियनि या असां उहा जेका एलोकेट कयल बजट इन करे बि न पिया ख़र्च करे सघूं छाकाणि त नेब जो जेको एक्टिविज़म हुयो उहो तमामु घणो हुयो, जंहिंजे करे ऑफिसर उहा जेके एलोकेट थियल बजट आहे उहा रिलीज़ करण खां डिॼनि पिया। त इहो बि हिकिड़ो फैक्टर ज़रूरु आहे त जहिड़े नमूने सां नेब जो इमरान ख़ान वारे ख़ासि तौर ते हुकूमत जे विच में जेको रोल हुयो ऐं जेका वठ पकड़ हुई त उन बि त असांजे एलोकेटेड बजट खे ख़र्च करण में रुकावट बणी। साईं हाणे त नेब खे खती करे छॾियो अथऊं। हाणे त अञा 1 साल थियो आहे, पर पाण मजमूई जेका पाण पीपल्स पार्टी जे 15 साल जी ॻाल्हि था कयूं त उन में त नेब हिननि खे साह ई खणणु कोन ॾिनो आहे। हाणे जेको आहे जेकॾहिं ऑफिसर ब्यूरोक्रेसी मिनिस्टर वग़ैरह मुर्सी कनि त भला हाणे जेका असां बजट मिली अथनि उनखे ई जेको सो कनि। इहा जेका हिन बजट असां तक़रीब ॿुधोसीं त काफ़ी नवां कॉलेज वग़ैरह बि खोलनि था, सुठी ॻाल्हि आहे, पर जेके अॻु में इस्टेब्लिश थियल कमु कनि था कॉलेज उन्हनि खे त तव्हां फर्नीचर ऐं लैब ॾेई उन्हनि खे त तव्हां क़ाबिल मयार जो कयो त सही न। कंप्यूटर कोर्सनि पंहिंजे कॉलेजनि में मतिलबु बिल्डिंग खड़ी करण सां उनखे तयारु करे बीहारे ऐं अंदरि न लेबोरेटरी हुजे, न अंदरि जेको सो लाइब्रेरी हुजे, न अंदरि उस्ताद हुजनि, न पूरो फर्नीचर हुजे, न बाथरूम हुजे, उन ख़ाली बिल्डिंग में खड़े करण मां कहिड़ो फ़ाइदो आहे। उहे जेके आहिनि इदारा कमु कनि था उन्हनि खे महिरबानी करे हे पूरो फुली ऑपरेशनल कनि, मुकमिल सलू ॾियनि त पोइ ॾिसो त उहा जेका बजट आहे उहा पूरी बि थींदी ऐं कमु बि सुठो हलंदो। शेख साहब वॾी महिरबानी वक़्तु ॾियण जे लाइ। नाज़रीन, शेख साहब असां सां इक़्तिसादी माहिर जेके आहिनि उहे पंहिंजी राय पेश करे आया। ज़ोएब ज़रदारी साहब सीनियर एंकर आहिनि, सीनियर सहाफ़ी आहिनि जेके पिण असां सां लाइन स्टूडियो में असां सां मौजूदु आहे, जिन पंहिंजूं तजवीज़ूं पेश कयूं आहिनि। ट्रांसमिशन जे हवाले सां नाज़रीन अव्हांखे वक़्तु ब वक़्तु अपडेट कंदा रहंदासीं। हिते वक़्तु थियो आहे हेडलाइन जो, वठूं था मुख़्तसर ब्रेक, उन खां पोइ हाज़िर थींदासीं हेडलाइन सां गॾु। असां सां गॾु रहिजो।